साईं हसन दर्स जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं। नंढड़े हूंदे वीचारो असां अची लॾे हिन जे बनीअ में वेठासीं। पोइ 10 साल उमिरि हूंदी हुअसि। पोइ राति जो माइटनि खां चोरीअ हिकिड़ो धराड़ हूंदो हुन खे वठी असांजे उतां करे ईंदो हो। पर एॾो हिनखे शौक़ु हूंदो हो राग ॿुधण जो, कलामनि ॿुधण जो, जो हिनखे अहिड़ो शौक़ु जाॻियुसि। पोइ हिन असां वटि ईंदो हो। सॼियूं रातियूं वेठो हूंदो हो। हिनखे एॾो शौक़ु हूंदो हो, माइटनि खां चोरी ईंदो हो वीचारो। पोइ असां खां वॾो मूंसां प्यारु कंदो हो, एॾो प्यारु कंदो हो जंहिंजो हदि हिसाबु कोन हो। ऐं असांजो बचो हो, असां बचे वांगुरु वीचारे खे निपायो हो। ऐं बसि हुनजी हयाती एतिरी हुई, बाक़ी हुनजो शौक़ु अहिड़ो हो। ऐं हुनजो नंढड़े हूंदे खां ई करे, पर हिन असांजी ओताक खां पोइ हिन खे शौक़ु जाॻियो। जेको मुंहिंजो वालिद मरहूम हो, उन सां बि हिनजी मोहबत हुई, वॾनि खां असांजो वास्तो त हुयो। पर पोइ हिन खे शौक़ु जेको इहो जाॻियोसि, हिन असांजे उताक ते अचण खां पोइ जाॻियुसि। पोइ इहे त इन मंज़िल ते रसियो वञी। असां त हसन मां ड्रव ई कोन कयो, ॾिसी ऐं कचहरी करे बि ड्रव कोन कयोसीं। जो आहियूं त अञा जहिड़ो असां 2 मिंट गुज़रिया आहिनि, बसि असांजे लाइ त ईअं थी वियो। बसि ख़ुदा जी कुदरत आहे। कहिड़ियूं ॻाल्हियूं हसन जूं कजनि साईं, कहिड़ियूं। असांखे वॾो ॾुखु आहे, वॾो असांखे सदमो ॾेई वियो। पर अलाह जी शइ आहे, बेपरवाह बादशाह आहे जेको वठी वियो। बाक़ी हसन दर्स जहिड़ा माण्हू वरी ॾुखिया पैदा थींदा। ऐं एॾी नंढड़ी उमिरि में थी, ऐं एॾो हिनजो शौक़ु, एॾो हिनजो ज़हन, एॾी हिनजी शाइरी, अहिड़ी जो ॻाल्हि छॾे ॾे। बसि हाणे चइबो ईअं त अॼु न उताकुन में तालब तंवारीन आदेसी उथी विया, मढ़ियूं मुंहुं मारीन जेके जीअ खे जीआरीन से लाहू थी लॾे विया।